अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना बत्शा रब्बिका लशदीद। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शानि हबीबिही। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुअज़्ज़िज़ सामीन, काबिल वल एहतराम मुझा दोस्तों, बुजुर्गों व भाइयों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। जुमातुल मुबारक जो प्यारो प्यारो ॾींहुं तव्हां सभिनी खे मुबारक हुजनि, जो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असां तव्हां सभिनी खे हिते अचण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। जियां रमज़ान जे महीने में अल्लाह ताला सवाब ॿीणो टीणो करे छॾींदो आहे। 1 रुपए जे एवज़ ईअं सम्झो त 100 रुपया ॾियणो हुन ख़ैरात कयो। जेकॾहिं 1 रुपयो केरु ख़ैरात कंदो आहे त ॾियणो हुन 100 रुपया ख़ैरात कयो। हीअ जुमातुल मुबारक जो इहो भलारो ॾींहुं अहिड़ो आहे, अहिड़ो ॾींहुं आहे जंहिं निमाज़ पढ़ी त कई गुना उनखे सवाब मिलंदो आहे। ॾिसो, दुरूद पाक पढ़ण जो सवाब, हिकिड़ो दफ़ो दुरूद पाक पढ़ो, अलाए छा सवाब। क़ुरान करीम जी तिलावत कयो, अलाए केॾा दफ़ा उनखे सवाब मिले। जेकॾहिं कंहिं बुखायल खे मानीअ गबो खे खाराए त उनखे अलाए केॾो सवाब मिले। मालूम थियो त हीअ जुमे जे ॾींहुं केरु बि अल्लाह जो बानो ख़ैर ख़ैरात कंदो आहे या इबादत कंदो आहे त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनखे ॿीणो टीणो सवाब अता फरमाए छॾींदो आहे। छो त हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे जॾहिं पैदा कयो वियो त उहो बि ॾींहुं जुमे जो हुयो।
जन्नत में रखियो वियो ॾींहुं जुमे जो हुयो, जन्नत मां कढियो वियो ॾींहुं जुमे जो हुयो, जॾहिं माफ़ी मिली त ॾींहुं जुमे जो हुयो। कई अहिड़ा मन अचनि था वाक़ियात जेके अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम खे बि अल्लाह ताला, ॾिसो हज़रत यूनुस अलैहिस्सलातु वस्सलाम के हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम के ॿेड़ीअ मां कारण अल्लाह ताला जी ज़ात, अल्लाह ताला जी कुदरत सोच मुफस्सिरीन इकराम था लिखनि उहो बि ॾींहुं जुमे जो हुयो। दोस्तों अज़ीज़ो, असां तव्हां सभिनी के सोचण समझण ऐं इहो मन इल्म हुअण घुर्जे त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असां ऐं तव्हां जे मथां केॾो एहसान कयो आहे। छो त अखियुनि जो क़दुरु हिक नाबीन खां पुछो, ज़ुबान जो क़दुरु हिक गूंगे खां पुछो, हथ जो क़दुरु उन बिना ॿाहुनि वारे खां पुछो, या पेरनि जो क़दुरु टंगुनि जो क़दुरु उन मंडे खां पुछो, या कहिड़ी बि बीमारी हुजे कहिड़े बि इन जिस्मानी पुर्ज़े में उन जो क़दुरु उन खां पुछो। कहिड़े उज़्वे में अखियुनि जो क़दुरु, नक जो क़दुरु, ज़ुबान, हथ, पेर, जेको बि जिस्म में उज़्व आहिनि उन जो क़दुरु उन खां पुछो। जंहिंखे इहा बीमारी लॻी आहे त उहो केॾो क़दुरु थो करे त मुंहिंजा करीम रब हिन बीमारीअ खां मुंहिंजी जान छॾा, दुबारा मां इहो क़दम कोन खणंदुसि। उहा बि उन जो ॾोहो आहे, उन जा कयल अमाल आहिनि। ईअं नाहे, ईअं कॾहिं बि कोन थियो आहे त अल्लाह ताला तो फरमाए त ओ मुंहिंजा बानड़ो, मां पंहिंजे बानड़ जे मथां ज़ुल्म कोन कंदो आहियां, मां पंहिंजे बानड़ जे मथां अज़ाब कोन नाज़िल कंदो आहियां। छो त अल्लाह ताला तो फरमाए तव्हांजी दिलनि जे अंदरि मदीने वारे साईं जी मोहब्बत रखियल आहे। मां करीम रब अज़ाब उते ई नाज़िल कंदो आहियां जिते मुंहिंजे मदीने वारे साईं जी मोहब्बत उन जी दिलनि में कान हूंदी आहे। दोस्तों अज़ीज़ो बुजुर्गो व भाइरो, यादि रहे अल्लाह ताला फरमाए रहियो आहे त ओ मुंहिंजा बानड़ा, जेकॾहिं निमाज़ तो पढ़ी त ईअं न सोच त मां तो वञा, मां करीम रब तोखे घुरायो आहे पंहिंजे दरवाज़े ते। जेकॾहिं घर में सजदा तो ॾे, मां करीम रब जी तोखे हुकुम थियो आहे। जेकॾहिं के जंगल में तूं गुॾा तो करी, छाप तो करी, उते निमाज़ जो टाइम थियो, देर न कई, पंहिंजी रुमाल हुयो का पोती हुई जेका पाक हुई उहा विछाए निमाज़ पढ़ी त करीम रब तो फरमाए ओ मुंहिंजा बानड़ा ईअं न सम्झ उहा मां तो पढ़ा, न, करीम रब तो फरमाए ओ मुंहिंजा बाना उहो बि मां करीम रब जो तोखे हुकुम आहे जो तूं हिलियो हुई, चुरियो हुई, वुज़ू कयो अथई, पोती लाथी अथई, विछाई अथई, उन ते बीठो हुई। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, करीम रब तो फरमाए त ओ मुंहिंजा बाना उहो बि मां करीम रब जो हुकुम अथई। जेकॾहिं असां हिते गॾु थिया आहियूं, आया आहियूं जुमे जी नमाज़ पढ़ण जे लाइ, इहो बि करीम रब जो हुकुम थियो आहे। करीम रब जो हुकुम थियो आहे न, इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर। करीम रब तो फरमाए ओ मुंहिंजा बानड़ो, मां करीम रब जे हुकुम खां सवा हिकिड़ो कख बि कोन थो चुरी सघे। ॿुधायो इहो 6 फुटनि जो इंसान हिन हेॾी मस्जिद में कीअं आयो आहे, कहिड़े तरीक़े सां, छाजे लाइ आयो आहे, जॾहिं त हिकु पन्नो कख बि कोन थो चुरी सघे। करीम रब तो फरमाए ओ उन बानड़े जी ज़ुबान कीअं हिली रही आहे, जंहिं ज़ुबान मां कॾहिं सुभान अल्लाह, कॾहिं अल्हम्दुलिल्लाह, कॾहिं माशा अल्लाह, कॾहिं इंशा अल्लाह, इहे मन तस्बीहात जा लफ़्ज़ था निकिरनि, कॾहिं क़ुरान करीम जी तिलावत थी निकिरे, कॾहिं दुरूद पाक तो निकिरे, कॾहिं तस्बीह थी निकिरे। करीम रब जो हुकुम तो छे तॾहिं त इहे कलमात पढ़ूं था। यानी इन मां मालूम थियो करीम रब असां सां राज़ी आहे। असां मदीने वारे साईं जा मोहब्बती आहियूं न, सभु मोहब्बती मदीने वारे साईं जा आहियूं। शायर फरमायो न, असां बि जेके सनाखान हूंदा आहिनि, ॾिसो हिकिड़ा ईंदा आहिनि, वरी उहे हलिया वेंदा आहिनि, वरी ॿिया ईंदा आहिनि, वरी उहे बि वेंदा आहिनि। साईं हाजी गुलाम नबी मैसर फरमायो,
मुझे महबूब जी तारीफ लखे गाईंदा मुझे महबूब जी तारीफ लखे गाईंदा हिकड़ा वींदा जे मरी जाद वरी ब्या ईदा मुझे महबूब जी तारीफ लखे गाईंदा मुझे महबूब जी तारीफ लखे गाईंदा किडा न सना खान ता पंहिंजी जिंदगी जे अंदर ॿुधाऊंगा वरी उहे वेचारा इन दुनिया के छॾे हू जेका क़बर उन में नी पिया वरी उहे विया त ॿिया आया वरी उहे ॿिया टिया आया ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इन हिकड़ा सना खान कुटंदा करीम रब जो फरमान आहे वरफअना लक ज़िक्रक ओ मुंहिंजा महबूब मुस्तफा क़यामत तक मां तुंहिंजो ज़िक्र बुलंद करे छॾींदुसि ईंदड़ ज़मानो तुझो जिक्र कंदो ये जेका मखलूकात ईंदी इहा तुझो जिक्र कंदी हां तुझी मथा दुरूद पढ़ंदी तुझी तारीफ कंदी पर करण घुर्जे जे मदीने वारे साईं सां मोहब्बत रखूं था उन मदीने वारे साईं जी शरीयत ते ऐं कानूनन ते ऐं सुन्नत ते बि हलण घुर्जे या न हलण घुर्जे हलण घुर्जे न जेकॾहिं के अमीर वटि के वडेरे वटि असां बीठल हूंदासीं हिकिड़ो मिसाल नौकर या चौकीदार कहिड़े बि इन मक़सद सां बीठल हूंदासीं त उन वडेरे जो असां चवण न वठंदासीं त उहो वडेरो असांखे कढी छॾींदो उहो अमीर शख़्स असांखे कढी छॾींदो तूं कम जो नाही छो त मुंहिंजे नक्शे कदम ते कोन थो हली इन जे लाइ मां तोखे इस्तीफ़ा थो ॾियां लेकिन मदीने वारे साईं जो कुर्ब तनिहार प्यार तनिहार रोई दुआऊं घुरण मुझे मदीने वारे साईं जो कमा हिन गुनाहगार उम्मत जे लाइ दुआऊं घुरंदो आहे हां अॼु असां उन जी सुन्नत ते कोन था हलूं अॼु असां उन जी शरीयत ते कोन था हलूं जे मदीने वारे साईं फरमाया त निमाज़ पढ़ो निमाज़ के असां छॾे ॾिनो मुझे मदीने वारे साईं फरमाया त गरीबन जो हक़ न खाओ यतीमन जो हक़ न खाओ मिस्किनन जो हक़ न खाओ तब असां चारई कुंडूं असां खोले छॾियूं आहिनि हेॾां बि फ़क़ीर आया बस माल असां वटि हेॾां बि गरीब आया माल असां वटि हेॾां बि के यतीम मिस्किन आया ज़ुल्म असांजो उन जे मथां ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अल्लाह ताला फरमाए रहियो आहे इन बतिशा रब्बिक लशदीद करीम रब तो फरमाए ओ मुंहिंजा बाना जॾहिं को बि ज़ालिम के ते बि ज़ुल्म कंदो आहे मां करीम रब उनखे थोरो डिघो रस्तो ॾींदो आहे थोरो डिघो रस्तो ॾींदो आहे हलंदो हलंदो करीम रब तो फरमाए ओ मुंहिंजा बाना किथे न किथे उन जे लाइ मां करीम रब खॾो खोटींदो आहियां उहो किरंदो आहे नी पाण याद रखे छॾियो करीम रब जेके परेशान तो करे हां उन जे मथां इम्तिहान तो ॾिए त उहो परेशान तो थी वञे त उहो परेशानीअ मां उन जी जान छुटी थी वञे पर जेको जेके परेशान करण जी कोशिश तो करे जेको जेके परेशान करण जी कोशिश तो करे करीम रब तो फरमाए ओ मुंहिंजा बानड़ो उन जी कॾहिं बि जान कोन छुटंदी आहे यानी शैतानगिरी तो मचाए मूं अंदाज़ो लगायो आ मूं एॾो त अंदाज़ो लगायो आ ऐं मूं मन पंहिंजो ज़हन वेड़ायो आ जेके अॼुकल्ह ॿाहिर हिक ॿिए सां विड़ी रहिया आहिनि अलॻि थी रहिया आहिनि जुदा थी रहिया आहिनि चाहे पुट पीउ खां जुदा थी रहियो आहे या पीउ पुट खां जुदा थी रहियो आहे उहो उन जो क़सूर न आहे उहो शैतान जो क़सूर आहे
विच में के शैतान हुंदा आहिनि। यादि रखे छॾियो, विच में केरु हूंदा आहिनि? के शैतान माण्हू हूंदा आहिनि। उहे चवंदा आहिनि यार तुंहिंजो पीउ सुठो साईं आहे, यार तुंहिंजो भाउ सुठो साईं आहे, तुंहिंजे नाले उहो फलाणे हिकिड़े माण्हूअ चयो मां उहो माण्हू कुतो ज़ाहिर कयां, पर उन माण्हूअ हीअं हीअं चयो तुंहिंजे भाउ जे नाले, तुंहिंजे हीअं हीअं नाले चई। हाणे साईं भाउ खे अचे दिलि में चुर चुर अचे लॻी त मुंहिंजे भाउ मुंहिंजे नाले हीअं चयो, मारी हीअं आहियां, मां हीअं प्यार कयां, मां हेतिरो आहियां, मां हीअं कयां। ॿियो ॾींहुं छो त हुन बि अखि टेड़ी कई। ईअं हूंदो आहे या न हूंदो आहे? ईअं हूंदो आहे। पोइ साईं छा चयो, हुन बि टेड़ी कई त भाउ महसूसु कयो मुंहिंजो भाउ हाणे अखि थोरी टेड़ी कई आहे, अलाए छाजे लाइ, अलाए कहिड़ो मुंहिंजो कसूर आहे। हुन बि भाउ थोरो महसूसु कयो, पोइ हिक ॿिए खां ईअं जुदा थी विया। चाहे पीउ पुट आहिनि उहे जुदा थी विया। इन में उनजो कसूर न हूंदो आहे, उन शैतान जो कसूर हूंदो आहे। उहा पाड़ कढी ॾेखारियो, ईअं न कयो, भाउ भाउ थी रहो, भाउ भाउ थी रहियो। हज़रत अली उल मुर्तज़ा शेरे खुदा फरमायो रिश्तो खून जो न हूंदो आहे, रिश्तो खून जो न हूंदो आहे, रिश्तो एहसास जो हूंदो आहे। रिश्तो छा जो हूंदो आहे? एहसास जो हूंदो आहे। जेकॾहिं भाउ भाउ आहे, हेॾा भाउ जो घर आहे, विच में दीवार आहे, हेॾा भाउ जो घर आहे, जेकॾहिं हिक ॿिए सां ॻाल्हाइनि नथा, बत बोड़ पाण में खाइण पीअण न आहे को, ईअं सम्झो के रिश्तो त खून जो थियो न। कहिड़ो रिश्तो खून जो थियो? जेकॾहिं सभई मेल परे हिकिड़ो दोस्त आहे, मूं जहिड़ो हिकिड़ो मौलवी गुनाहगार दाली शहर जो आहे ऐं हिते नूरपुर मां केरु मूंखे यादि करे रहियो आहे, ॿुधाए त रिश्तो एहसास जो भलो या उहो जेको रिश्तो खून जो? एहसास जो भलो थियो नी, जेको सभई मेल परे पंहिंजे दोस्तनि खे यादि था कयो, हाँ पंहिंजे दोस्तनि खे आज़माईंदा कयो, पंहिंजे भाइरनि खे आज़माईंदा कयो। हज़रत अली उल मुर्तज़ा शेरे खुदा फरमायो तव्हां पंहिंजे दोस्तनि खे आज़मायो। का शे मिसाल हिकु बीमार आयो, फोन करे चओ या को पैगाम मोकिलियो, यार तो में कमु आहे, कहिड़ो कमु आहे? यार हिकिड़ी बोतल जी थैली थी खपे, पाव वारी, अधु पाव वारी, मूंखे ॾे। उहो भाउ जेकॾहिं थोरो करे त न यार मूं पहिरां बि कढाई, मूं फलाणे खे बि ॾिनी, सम्झजांइ त उहो तुंहिंजो पको दोस्त न आहे। हाँ या टाणा माणा करे। दोस्तो अज़ीज़ो सो उहो दोस्त हूंदो आहे जेको ॾुखी महल कम अचे, ॾुखी महल जेको असांखे कम अचे, उनजो त नालो मदीने वारो साईं। उहो त मदीने वारो साईं आहे जेको असांखे ॾुखी महल कम अचे। उनखे फुकारियूं या न फुकारियूं? लाश लटे ओजन का दीवर उन महल मिठा असां सभिनी जी भारत ते पंहिंजा जॾहिं ओ मुखदार थिया उन महल मिठा असां सभिनी जी भारत ते लाश लटे ओजन का दीवर उन महल मिठा असां सभिनी जी भारत ते कुर्बान कयो जेका भी शे तव्हां तन धन मन सब कुछ कुर्बान करे, जान बच्चा भी कुर्बान कयो हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे रस्ते ता। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, शरीयत ते हलण सिखो, सुन्नत ते हलण सिखो। सुन्नत कहिड़ी ॾुखी आहे? सुन्नत त सफ़ा सोलिया, एतिरी त सोलिया जेकॾहिं असां मस्जिद में आया हूं एतिरो पंहिंजे ज़हन जे अंदर सोचो, जेकॾहिं दुआ भी कोन थी अचे भला बिस्मिल्लाह करे अचूं असां मस्जिद में, जेकॾहिं तव्हां वञो था बिस्मिल्लाह करे वञो, दुरूद पाक पढ़ो। कहिड़ी सुन्नत ॾुखी आहे? ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मुंहिंजो मदीने जो साईं तो फरमाए निमाज़ पढ़ो, छो त मुंहिंजे अखियुनि जी ठंडक निमाज़ आहे।
असां उन निमाज़ खे छॾियो आहे, कंहिंखे छॾियो आहे, असां निमाज़ खे छॾियो आहे, असां क़ुरान करीम खे छॾियो आहे। जेकॾहिं इंसान जी ज़रूरत आहे पाणी पीअण, पाणी असां बीही था पियूं, अचानक दिलि में ऐं ज़हन में ख़्याल अची वियो त पाणी पीअण वेही सुन्नत बीही पीअण मुंहिंजे महबूब जी सुन्नत नाहे। असांखे वेही पाणी पीअणु घुर्जे, सवाब बि मिले ऐं असांजी ज़िंदगीअ जी उहा ज़रूरत बि पूरी थी वञे। कहिड़ी ॾुखी आहे सुन्नत। जेकॾहिं असांजे साम्हूं मानी आई आहे, मानी असां खां जेकॾहिं बिस्मिल्लाह विसरी वई आहे, अध में यादि आई आहे, विच में यादि आई आहे, जॾहिं असां मानी खाई छॾी अथऊं, विच में यादि आई आहे, सोच लॻी वई त मुंहिंजे महबूब जी इहा मानी खाइण न आहे त बिस्मिल्लाह सां न पढ़ूं, बिस्मिल्लाह ई पढ़ो। करीम रब खां दुआऊं घुरो, मुंहिंजा करीम रब असांखे तौफ़ीक़ ॾे, सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ ॾे, सिरातल मुस्तक़ीम ते हलण जी तौफ़ीक़ ॾे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इहा सुन्नत चइबी आहे जेकॾहिं इंसान जी उहा ज़रूरत बि पूरी थी वञे ऐं सवाब बि मिले, सुन्नत उनखे चइबो आहे। शरीयत ते हलो, शरीयत ते हिकिड़ो ऐं दोस्त कॉल करे ऐं पुछो साईं निकाह छा आहे? मूं चयो निकाह सुन्नत आहे, निकाह मिन सुन्नती फमन रग़िब अन सुन्नती। मुंहिंजो मदीने जो साईं तो फरमाए सुन्नत मां करीम मुस्तफ़ा जी सुन्नत आहे, सुन्नत प्यार कयो, सुन्नत यानी निकाह कयो, या मां करीम मुस्तफ़ा जी सुन्नत आहे। उन सुन्नत में जेकॾहिं असां रंधियूं न चाहियूं, असां इहा सुन्नत पूरी कईसीं। जेकॾहिं असां छोरा न चाहियूं, असां इन सुन्नत ते हलियासीं। जेकॾहिं असां गैर शरीयत असां इन में विधीसीं, यानी इहे रंधियूं छो, असां नाच कयो, असां राग वॼाया, वॾा अलाए छा छा, मूंखे त नालो बि नथो अचे, असां वॾा तबला मचाया, त इहा सुन्नत नाहे का, इहा शरीयत नाहे का, इहो शैतान जो रस्तो असां तव्हां पकड़ियो आहे। कंहिंजो रस्तो आहे? शैतान जो रस्तो आहे। असांखे कहिड़ो रस्तो हलणु घुर्जे? प्रोग्राम त करणो आहे न। जेको अलहम्द जो पहिरियों अखर आहे नी, अलीफ, ऐं आख़िर जो जेको सीना वन्नास, सीनो तो अचे न क़ुरान करीम जो, अलीफ को वठी सीन तक, विच में क़ुरान करीम जे विच में जितरा भी अखर आहिनि, हिक अखर में क़ब्र जो, हशर जो, क़यामत जो ज़िक्र आहे, क़यामत जो ज़िक्र आहे, महशर जो ज़िक्र आहे, आखिरत जो ज़िक्र आहे। अखर में ईअं न त फलाणो अखर ईअं न, को भी अखर ईअं न आहे को, अखर में ज़िक्र आहे छाजो? आखिरत जो, क़यामत जो, क़ब्र जो ज़िक्र आहे। तव्हां क़ब्र में पहुचंदो तव्हांखे हीअं हीअं थींदो, तव्हां महशर में पहुचंदो तव्हांखे हीअं हीअं थींदो, तव्हां आखिरत में पहुचंदो तव्हांखे हीअं हीअं थींदो। असां उन आखिरत खे, उन क़ब्र खे असां विसारे छॾियो आहे। असां ईअं था सम्झो ॼण असांखे मरणो ई न आहे। हा, ईअं आहे या न? असां ईअं था भायूं ॼण असांखे उन क़ब्र में हलणो ई न आहे, असांखे महशर में जवाब ॾियणो ई न आहे, हिसाब किताब असांखे ॾियणो ई न आहे। असां अॼुकल्ह ईअं था हलूं। जेकॾहिं राति ॾिठमि मग़रिब जी निमाज़ ते असां वटि भाऊ हुयो ऐं ॿियो साईं अहमद हुयो ऐं ॿिया कुझु छोकिरा हुया, यानी अधु सिफ़ हुई, तक़रीबन मुकमल बि सिफ़ कोन हुई। नूरपुर वियुसि त नूरपुर ते माशाअल्लाह होटलूं ईअं भरियूं पियूं हुयूं, हू जेके संदल रखियल आहिनि उहे त भरिया पिया, पर माण्हू जेके बीठल उहा ई अलाए केॾी ख़ल्क़ उते मौजूद हुई। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, इहा होटलुनि खे आबाद था कयूं ऐं मस्जिदनि खे असां गैर आबाद करे छॾियो आहे।
अल्लाहु अकबर जो अज़ान जो आवाज़ तो अचे हर 5 मिनट जेकॾहिं असां मस्जिद में अचूं असां पंहिंजे चेहरे के धोई असां पंहिंजे चेहरे के पाक करे असां पंहिंजे हिन ज़ुबान के पाक करे बाक़ी जेकॾहिं मौलवी साहब थोड़ो जेकॾहिं मसलो खोलियो हिकिड़ो मिसाल मसलो खोलियो असां इन शैतानगिरी मचाईंदासीं इन गिला में तब्दील थींदासीं इन चुगलीअ में तब्दील थी वेंदासीं असां तव्हांखे ख़बर ई कान पवंदी आहे उते असां छा था कयूं जहन्नम में असां पैसा खर्च करे ऐं जहन्नम खरीद करियूं था असां पैसा खर्च करे वेठो इहो साकेलो हिकिड़ो मिसाल होटल ते ओ दोस्त आयो अरे अची छा अरे हा यार मां बची ॾिठुमि तोखे हा हा वे वे अबा बचायूं खणी आ अबा ॿ एॾा केक खणी आ ख़र्च आयो नी 200 रुपया कंहिंजा ख़र्च थी आ असां तव्हांजी जेब मां ख़र्च अची आ न ॻाल्हायो न असां तव्हांजी जेब मां ख़र्च अची करीम मुस्तफा तो फरमाए मदीने वारो साईं तो फरमाए ओ मुजा उम्मतियो घर में तवा थोड़ो लियो वनी पायो जेकॾहिं मिठड़ी जीजल अमड़ तवा जे घर में आ वनी उनके यानी ॾिसो पेर वनी चुमो उन जो नी दीदार कयो मक़बूल हज जो सवाब अथव उम्रे जो सवाब अथव जेकॾहिं पीउ मौजूद आ उनके वनी ॾिसो जेकॾहिं ॿिन्हिनि मां कोई भी मौजूद न आहे घट में घट ज़ाल त हूंदी बचड़ा त हूंदा हाँ या घर मां कोई न को हूंदो उनके वनी ता ॾिसो इबादत है अमड़ के ॾिसण इबादत पी के ॾिसण इबादत ज़ाल के ॾिसण इबादत बचड़न के ॾिसण इबादत असां उन इबादत के छॾे करे ऐं इबादत चइबो छा कया माना छा आहे इबादत कंदो जन्नत मिलंदी माना ई जन्नत इबादत मन जन्नत जेका उहे में असां के फ्री में जन्नत थी मिले असां पैसा खर्च करे असां जहन्नम खरीद था कयूं दोज़ख असां खरीद था कयूं असां ये मुसलमान आहियूं असां जेकॾहिं पैसा न हूंदा उधार वठंदासीं केॾे काल कंदासीं यार 500 जी ज़रूरत है यो फलाणो कूड़ बाणंदासीं यार भाॼी वठणी आहे भाॼी हालात हूंदी भी होटल ते उनके वञणो हूंदो आहे उनके ॿार हूंदी आहे असां समझूं सोचूं एॾो मूंखे शर्म ईंदो आहे साईं घणो टाइम थियो आहे साईं तक़रीबन 8 महीना थिया निमाज़ ते घणा ईंदा आहिनि मां कंधु खणी हेठि कंदो आहियां हितां तर वारो ॻोठ वारो अल्लाह जा बानड़ो हर हिक खे हिसाब किताब ॾियणो आहे हिसाब किताब क़यामत जे ॾींहुं ॾियणो आहे अल्लाह जे कामिल वलीअ जो ही घर मस्जिद आ अल्लाह ताला जो घर आ मस्जिद आ इनके आबाद असां छो न कयो 8 महीना थिया चवंदे चवंदे निमाज़ पढ़ो चवंदे चवंदे निमाज़ पढ़ो जेकॾहिं थोड़ो जेकॾहिं मां कंहिंजी चुगली हणंदुसि न अञा भी मुंहिंजा ॿाहिरि आहिनि कुझु 2-3 गुलड़ मथां विझी ऐं अलाए किथे वञी शेयर कंदा साईं साईं हीअ ॻाल्हि कई हालांकि मुंहिंजी कई बि कोन हूंदी लेकिन अलाए किथां जी किथे वञी ॻाल्हि पहुचाईंदा असांखे गिला करण अचे थी आसान थी लॻे असां चुगलीअ जा माहिर आहियूं चुगली हण अचे थी बाक़ी असांखे उते ओताक ते वेही उते कंहिंजी गिला करण उते असां कलाकनि जा कलाक उते गर्मीअ में 6 पखा 8 पखा असां वटि पिया आहिनि 8 पखा त अल्लाह जे घर मस्जिद में हलनि ओताक में का बि ओताक हीअ हुजे चाहे ॿी का हुजे वञो ईअं बसि बेरा आबाद थियल आहिनि न को पखो रखियल आहे न को का सहूलत आहे असां उते गर्मीअ में मरूं था अल्लाह जे घर मस्जिद में ॾिसो 6 पखा 8 पखा लॻा पिया आहिनि अहिड़ियूं कालीनियूं विछायूं पियूं आहिनि थधड़ो पाणी मौजूद आहे असांखे बरो थो चढ़े हाँ असांखे बरो थो चढ़े निमाज़ पढ़ण में चओ था निमाज़ पढ़ साईं गोॾनि में सूर आहे मूंखे तकलीफ़ थी थिए बाक़ी कुर्सियूं ॿुधायांव छाजे लाइ असां रखियूं आहिनि असां वटि हल आहे गोॾनि में सूर त आहे हल जेकॾहिं अञा भी को ॿियो मसलो आहे अल्लाह ताला जो सुहिणो महबूब तो फरमाए मदीने जो साईं तो फरमाए जेकॾहिं वेही नथो पढ़ी सघी वेही पढ़ वेही नथो पढ़ी सघी त इन इशारनि ते पढ़ निमाज़ तोखे मुकमल करणी आहे फर्ज़ अदा करणो आहे मदीने जे साईं जी दरबार में हिकिड़ो नाबीन आयो सुहिणा इशा जी निमाज़ मूंखां गुस्सी थी वञे आज़ान जो
आवाज भी अचे तो ॿुधां भी तो मुंहिंजा मदीने जा साईं हाणे मूंखे इजाज़त ॾियो इहा मां निमाज़ घर में पढ़ा मुंहिंजे मदीने जे साईं फरमाए इजाज़त नाहे का इजाजत नाहे का निमाज घर में न पढ़ निमाज मस्जिद में अची पढ़ मुझा मदीने जा साईं अखिन कामाना बीन आया मुझे मदीने जे साईं फरमाए ए बिलाल जी मुझा आका देर न कर डोर खणी ऐं मस्जिद से किले सां ॿधी करे हिन जे दरवाज़े खां वठी या डोर हिन खे छिके ॾे उन डोर में हथ विझी ऐं कहिड़े बि तरीक़े सां मस्जिद में अची निमाज अदा करे असां त चऊं निमाज असां कोन पढ़ंदासीं होटलुनि ते वेंदासीं चांहियूं पीअंदासीं ॿियनि खे बि चांहियूं पकोड़ा खाराईंदासीं बाक़ी असां निमाज उहे में कोन पढ़ंदासीं चयो त साईं तव्हां जेकॾहिं मस्जिद में टीवी रखंदो न त पोइ सॼी जमायत मस्जिद में त कालीनियूं वेड़े छॾियो पखा दखा ड्राहे छॾियो कढी छॾियो हिकिड़ी बस टीवी रखे छॾियो पोइ ॾिसो त कीअं था माण्हू अचनि असांजी इहा मुस्लमानी आहे अचो न पाड़िया रहो मस्जिद में अल्लाह जे घर असां वॾा खुशनसीब आहियूं यार जेकॾहिं मूं पहिरें लफ़्ज़ चयमि न अंधे खां क़दुरु पुछो अखियुनि जो ज़ुबान जो क़दुरु पुछो उन गूंगे खां मंडे का क़दुरु पुछो उन टंगुनि जो त टंगूं छा थींदियूं आहिनि अखियूं छा थींदियूं आहिनि ज़ुबान छा थींदी आहे हथ छा थींदा आहिनि असां को जॾहिं अहिड़ा घर वेंदा हलिया न व अनफिकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़बली अन यअतिया अहदकुमुल मौत फयक़ूल रब्बी लौला अखरतनी इला अजलिन करीब फअसद्दक़ व अकुम मिनस सालिहीन करीम रब तो फरमाए ओ मुंहिंजा बानड़ो जॾहिं तव्हां इन दुनिया में रुख़सत थी वेंदो मरी वेंदो फौत थी वेंदो इंतकाल करे वेंदो मां करीम रब जे तरफ़ तव्हांजो रूह ईंदो तव्हांजो जिस्म उते पियो हूंदो उन जिस्म जी का अहमियत कान हूंदी को उन जो क़दुरु कोन हूंदो उन जा कपड़ा उहे तब्दील कया वेंदा उन जो नालो तब्दील कयो वेंदो उन जो जिस्म तब्दील कयो वेंदो जॾहिं तोखे उते दफनाए कफनाए मोटी ईंदा पोइ तूं चवंदे वा अनफिकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़बली अन यअतिया अहदकुमुल मौत मुंहिंजा करीम रब मुंहिंजे मथां मौत त अची वियो मूंखे थोरी मोहलत ॾे त मां ख़ैरातूं बि करे अचां निमाज़ूं बि पढ़ी अचां दुरूद बि पढ़ी अचां ज़िक्र बि करे अचां सभु कुझु करे अचां करीम रब तो फरमाए ओ मुंहिंजा बानड़ा हाणे मां तोखे थोरी बि मोहलत कोन ॾींदुसि बस हिकिड़ो दफ़ो मौत आयो ख़तम थी वियो मां करीम रब जी मर्ज़ी ओॾी महिल मां तोखे मोहलत कोन ॾींदुसि उन मोहलत को असां बचूं जॾहिं असां अल्लाह ताला जी दरबार में इहो सवाल कयूं मुंहिंजा करीम रब असांखे थोरी मोहलत ॾे इन सवाल को असां बचूं जेकॾहिं असां इहो आहीं सभ खां पहिरियों सवाल क़यामत में निमाज़ जो थींदो असां सोचूं यार छा असांजो उहो सवाल सही आहे दुरुस्त आहे जेकॾहिं असांजो दुरुस्त न आहे कॾहिं बि न बाहिजो असांखे जन्नत नसीब थींदी अल्लाह ताला ख़बर न आहे कंहिंसां राज़ी आहे कंहिंसां नाराज़ आहे अल्लाह जे कंहिंसां राज़ी आहे अल्लाह जे छा में राज़ी आहे ओ अमीर ओ फ़कीर यार सब किस्मत जी बाज़ी आहे ओ अमीर ओ फ़कीर यार सब किस्मत जी बाज़ी आहे अल्लाह जे कंहिंसां राज़ी आहे अल्लाह जे छा में राज़ी आहे कोशिश कयूं निमाज जो टाइम थी बस मस्जिद में यार अचो मस्जिद में अचो अल्लाह ताला जो घर मस्जिद आ निमाज पढ़ो अल्लाह ताला मुंहिंजो चवण ऐं अमा ॿाहिरनि जो ॿुधण मुंहिंजो करीम रब पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए
अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफीना मुहम्मदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमाईन। अल्लाहुम्मा रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। व सल्लल्लाहु तआला अला खैरिल खल्क़ि मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि।